लालगंज चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी इंतजामी लापरवाही सबब गंबट गरीबाबाद कॉलेज रोड गुज़िरियल 15 सालनि खां तामीर न थी सघियो आहे, जंहिं सबब स्कूली शागिर्दनि तोड़े मरीज़नि खे अच वञ में सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। उन हवाले सां वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था ऑनलाइन इंडस टीवी जे रिपोर्टर सिराज अब्बासी जी हीअ रिपोर्ट। जीअं नाज़रीन हिन वक़्तु असीं गरीबाबाद ऐं कॉलेज रोड ते मौजूदु आहियूं, जेको गुज़िरियल 15 सालनि खां चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबु न आहे ठही सघियो। हितां जे रवासियुनि खे ऐं शागिर्दनि खे ऐं मरीज़नि खे अचण वञण में वॾी मुश्किलात पिणु थिए थी। अचो त हितां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। गंबट जे तक़रीबन रोडनि जी हालत जेकी आहे न, उन ते रहम थो अचे। गुज़िरियल 15-20 सालनि खां रोड हे खंडरात बणिजी विया आहिनि। सब्जी मार्केट रोड आहे, ही असां एक्सचेंज रोड ते बीठा आहियूं। हिन एक्सचेंज रोड ते काफ़ी असांजा स्कूल आहिनि। शहर जी जेकी मेन बाज़ार आहे, शाही बाज़ार, उहा बि हिन सां कनेक्ट करे थी। हीअ सिटी हॉस्पिटल बि कनेक्ट करे थी। ही उखड़ियल रोड आहिनि। ही पाइपनि खे बि तक़रीबन को साल सवा थींदो जो ठेकेदार हिते रोडनि ते रखी ऐं हलियो वियो आहे। ट्रैफिक जो गुज़रणु तमामु सख़्तु तकलीफ़ में आहिनि। ॿारड़ा जेके स्कूल था वञनि उन्हनि खे बि सख़्तु तकलीफ़ आहे। बीमार बि सख़्तु तकलीफ़ सां गुज़रनि। गवर्नमेंट खे सिंध गवर्नमेंट खे घुर्जे त हिन जेको आहे सो रोडनि जी अहिड़ी जेकी हालत आहे इन ते कुझु रहम करे ऐं गंबट वासियुनि खे सहूलियत ॾिनी वञे ऐं रोडनि रस्तनि जी मरमत कराए। गंदगी जा जेके ढेर आहिनि उहे बि रोडनि ते खणाया वञनि त पब्लिक जे लाइ आसानी पैदा थी। साल थी विया आहिनि, हुनजी बिजली ईंदी थी रहे, ठाहींदा था रहनि, पर हे रोड ईअं जो ईअं आहे। गरीबाबाद शो आहे ईअं जेको आहे हिते कयो वियो आहे। माण्हू ॾाढा परेशान आहिनि। सॼी अस्पताल जेकी अचणो वञणो गरीबाबाद जो हितां सॼे शहर जो लंघा, हिते तक़रीबन कोई बि ध्यानु नथो ॾिनो वञे। न MNA न MPA कोई बि तदारक न आहे। ही महिरबानी करे असांखे रस्तो जेको आहे सो ठाराए ॾियण जी कोशिशि कयो, महिरबानी थींदी। असां भाई ज़ुल्म रूल 1.5 साल थी विया, हेॾे लड़नि ई कोन था। ॾिठो था ॼालूं काॾूं हेॾो ट्रैक्टर ट्रालियूं हेॾो फलाण, हेॾा असां परेशान थिया आहियूं। हिननि खे वोट इन करे ॾिनासीं त तव्हां मथे चढ़ी विया, असां सां हेॾो ज़ुल्म कयो। ख़ुदा खे मञो, ख़ुदा जे वास्ते असां सां को कुर्ब कयो। बाक़ी रूलनि असांजे सफ़ा मुंहिंजा ध्यान मना जन ड्राइयूं पटियूं खयूं था वञनि। होॾो नाली ॾिसे थो सॼी लेटी, हेतिरो पाणी दुकान में धंधा लॻा पिया आहिनि। महिरबानी कयो, ख़ुदा जे वास्ते को कुर्ब कयो, असां हिन रूलनि मां जान छॾाए रोड ठाहियो तो गरीबनि जे लाइ को सुख थिए। जीअं नाज़रीन तव्हां गरीबाबाद वासियुनि जा वीचार ॿुधा, जिन जो चवणु हुयो त असांखे रोड ठाराए ऐं असांजूं तकलीफ़ूं दूर कयूं वञनि। कैमरा टीम सां गॾु सिराज अब्बासी, ऑनलाइन इंडस टीवी, गंबट।